अस्सलामुअलैकुम। लसबेले ऐं मकरान तरफ़ सभु ॻाल्हियूं ॻणिबियूं त उन ॻाल्हि जे फ़ाइदे में हालतनि जी साख वधीक पुख़्ती नज़र ईंदी त गब्बरबंद ईरानियुनि जे साबिए खां अॻु जा आहिनि। पहिरीं ज़ाहिर आहे त उन्हनि बंदनि जो संदन भरपासे में जेके वसंदनि जा अके चार एनियान आहिनि तिन सां ज़रूरु को लॻु लॻापो हूंदो। उन्हनि बंदनि जे आधार ते जेका पोख थी सघंदी हूंदी सां हाणोके ज़माने जे भेट में वधीक वॾी ऐं थानेकी आदमशुमारी खे तातण लाइ काफ़ी हूंदी। इन वक़्त ताईं उन्हनि दड़नि जी खोटाई किन थोरनि मिसालनि खे छॾे तजुर्बाती हद खां नाहे वधी, पर जेके बि शयूं लधियूं वयूं आहिनि से सभु भंगार वारे ज़माने जे हिक या ॿिए करमत वारे तमदन सां वास्तो रखनि थियूं। उहे तमदन ईस्वी सन खां 3000 वरे ऐं 1000 वरे अॻु जे विच वारे अरसे में तमूर विच एशिया में विखरियल हुआ। तहज़ीब जा हाणे ताईं 1000 खां वधीक क़दीम शहर ॻोल्हिया विया आहिनि जेके 1 लख मरबा मील जे इलाइक़े में फैलियल आहिनि। इहा तहज़ीब पंहिंजे मर्कज़ इंडस वैलीअ खां निकिरी बरे सगीर जे हिकु तमामु वॾे इलाइक़े में वसत हासिल करे सघी आहे। गुजरात, राजस्थान, कच्छ, सिंध, पूरो पंजाब, दिल्लीअ जे आसपास उत्तर प्रदेश, ॾाखिणो हिंदुस्तान ऐं ॾाखिणे अफ़गानिस्तान जा तमामु घणा इलाइक़ा सिंधु शहनशानियत यानी इंडस सिविलाइज़ेशन में शामिल रहिया आहिनि। हिंदुस्तान जो हिकु क़दीम नालो इंडिया बि इंडस मां वरितलु आहे। इहा अज़ीमुल शान ग्रेट इंडस एम्पायर जो हिकु वॾो दलील आहे। उन सबब जे करे क़दीम आसारनि जे माहिरनि खे सिंधु शहनशानियत यानी इंडस एम्पायर करार ॾिनो आहे। सिंधु मोहरनि तौरु माप जे बराबरी वारो निज़ाम, यूनिफॉर्म सिस्टम ऑफ मेज़रमेंट, आम घरेलू इस्तेमाल जी मिटीअ जी थांवनि ते थियल चिटसालीअ में सोणाइप, शहरी मनसूबाबंदी ऐं इमारत साज़े जो फ़न, शहरनि मां इस्तेमालु थियल पाणीअ जो निकाल ऐं ॿियूं अहिड़ियूं केतिरियूं शयूं उन मंज़म सल्तनत जो निज़ाम ॿुधाइनि थियूं। इन्हनि सख़्त उसूलनि ऐं ज़ाब्तनि मथां कंट्रोल सां सिंधु समाज जुड़ियल हो। इहो समाज पिणु कारोबारी समाज हो जंहिंजो वापारु ओभर खां ओलह ताईं फैलियल हो। ॾाखिणे इराक़ जे शेरार, फेलिका, बहरेन, ईरान, रूसी ऐं उत्तर यूरोप ताईं उन जी मसनूआत जी घुर्ज हुई ऐं उन जे नाले जे परे परे ताईं हाकुई या अज़ीम शान शहनशान ते 1000 साल ताईं क़ाइमु रही ऐं उन जे उरूज जो सिज मंझंदि जे रोशनीअ जीअं 5 सदियूं चमकंदो ऐं बहकंदो रहियो। हिकु तहक़ीक़ मूजिबि 1900 क़ब्ल मसीह में थियल बरसाति जी तबाही मचाईंदड़ सबबि ऐं ॿोॾि हिन जे मर्कज़ी हुकूमत खे तबाह ऐं बर्बादु करे विधो। पर इहा सिंधु तहज़ीब पंहिंजी बुनियाद में ख़तमु थियण बजाए उन जे मर्कज़ी सूबे जा माण्हू ॾाखिणी सूबे गुजरात, राजस्थान जे तरफ़ ऐं गंगा जमुना जे वादियुनि में फैलिजी विया जिते उन्हनि जूं आबादियूं अॻु में ई मौजूदु हुयूं। हिकु तरह सां इहो हिन अज़ीम तहज़ीब जो ज़वाल हो जेको कुदरती आफ़तनि जो सबबु थियो। जेकर इहा शहनशानियत क़ाइमु रहिया त इहा दुनिया जे सभ खां वॾी अवामी शहनशानियत साबित थिए हा। राक़बुल हरूफ मूजिबि दुनिया जा मोरख हिन वक़्त ताईं 2500 सालनि जी तारीख़ सिलसिलेवार तरतीब ॾेई चुका आहिनि। दुनिया जे वजूद खां वठी इहो अरसो कंहिं डिघे ज़माने जी नुमाइंदगी नथो करे सघे। असांजी दावा आहे त दुनिया जी तहज़ीब जा अॾींदड़े सिंधु सल्तनत वारा आहिनि। जेकॾहिं जदीद तिर्ज़ ते तारीख़ी तहक़ीक़ जारी रही त इंशाअल्लाह इहो ॾींहुं अची पहुचंदो जो समूरी दुनिया वारा सिंधु सल्तनत तहज़ीब खे दुनिया जी तहज़ीबनि जी माउ सम्झी संदन गुण ॻाईंदा, सारा जा ढुक भरींदा। हिन बयान में गब्बरबंदी या गोरबंद ऐं कारेज़नि जा नाला किन लेखकनि तरफ़ ईरानी हुकुमराननि सां विरजायल आहिनि जेके तहक़ीक़ी रओ सां सही न आहिनि छाकाणि त ईरानियुनि जे अमलनि खां अॻु ई सिंधु सल्तनत वारा हिकु शानदार तहज़ीब जा वारिस रहिया आहिनि। गब्बरबंद जी माना आहे मज़बूत बंद। गब्बर लफ़्ज़ खे असां ताक़तवर ऐं मज़बूत लफ़्ज़ सां भेटियूं था। अहिड़ीअ तरह कारेज़ लफ़्ज़ असल में मकरान यानी महा ऐं क्रान जे नाले जे बानियन क़दीम कोरा या करा क़बीले तां वरितलु आहे। कारेज़ लफ़्ज़ असल में करेज़ या कोरेज़ जो बिगड़ियल उचार आहे। उन में को बि शक न आहे त ईरान मुल्क जी आबादी सिंध मुल्क खां लॾे वियल आर्यन जी आबादी आहे जंहिंमें कोरा या करा, मेद, जता ऐं अहिड़ी तरह ॿिया क़बीला बि आहिनि जिन पंहिंजे क़दीम सिंध मुल्क में अहम कारनामा सर अंजाम ॾिना। पर बाद में जॾहिं ईरान वञी अहिड़ा उते शहनशाह बणिया त संदन क़दीम सिंध वारा कारनामा संदन कबारी नालनि हुअण करे संदन शहनशानियत जे नालनि सां सॾाया विया। तारीख़ी रोए सां ईरान वारनि जो ग़लबो क़दीम सिंध मुल्क मथां नज़र अचे थो जीअं त असांजे मोरखनि खे पंहिंजी तहज़ीब ऐं तारीख़ जी सही ॼाण न हुअण करे संदन ग़ुलबे खां मुतासिर थी पंहिंजनि बेमिसाल अॾावतनि ऐं कारीगरियुनि खे ईरान, यूनान या कंहिं ॿिए ॿाहिरां आयल हमले आवरनि ॾांहुं मनसूब करे रहिया आहिनि। जॾहिं त तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रोए सां अज़ीम सिंधु सल्तनत जूं अॾावतूं ऐं कारीगरी दुनिया जे मोरखनि ऐं महक़क़नि खे पाण मञण लाइ मुतवज करे पुकारे रहियूं आहिनि। त इंशाअल्लाह उमेद आहे त जो इहो मुख़्तसर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो त असांजे यूट्यूब चैनल ते हिस्ट्री ऑफ सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब कयो
त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।